ओके, त हाणे पहिरीं जेको आहे न, असां हिन में लिखंदासूं तारुफ़। ऐं तारुफ़ खां बाद में जेको आहे त असांजी हेडिंग तारुफ़ हूंदी। ऐं उन खां बाद में असांजी जेका ॿी हेडिंग हूंदी, त ॿी हेडिंग में लिखंदासीं त जेका अरिड़हीं जेका तरमीम आहे, अरिड़हीं तरमीम जो तारुफ़। हाणे तव्हां मां मूंखे केरु ब्रीफ तारुफ़ ॿुधाईंदो अरिड़हीं तरमीम जो? शाबाश। मैडम अस्सलाम वालेकुम। आउं थोरो ॿुधाइण वालेकुम सलाम। अरिड़हीं तरमीम बुनियादी तौर ते पाकिस्तान जे आइन में हिकिड़ी अहम तरमीम आहे, जंहिंजी वजह सां सूबनि खे पंहिंजी ख़ुदमुख़्तारी मिली। ऐं पहिरीं लाइन में न साल या डेट यादि हुजे त उहा लिखो त वधीक बहितर हूंदो। जी जी, अप्रैल 2010 आहे। आई गेस इट इज़ 8 अप्रैल। 19 अप्रैल। 19। हम्म। अच्छा, त वॉट एवर द डेट इज़, अरिड़हीं तरमीम हिन तारीख़ ते जेका तारीख़ आहे हुन मुंहिंजे ते ख्याल में 19 ई आहे, 8 या 19 वरी बि उहो कजोसि। हिकिड़ो प्रपोज 8 ते थी, शायदि पोइ मंज़ूर 19 ताईं थी। मंज़ूर 19 ते थी हूंदी आहे, ईअं ई हूंदो। जी हा। त अरिड़हीं तरमीम हिकिड़ी बुनियादी आइनी तरमीम आहे पाकिस्तान जे आइन में, 1973 वारे आइन में, जंहिंजी वजह सां सूबनि खे ख़ुदमुख़्तारी मिली। ऐं वफ़ाक़ जा काफ़ी सारा इदारा सूबनि जे छा थी विया, डिवॉल्व थी विया, जंहिंजी वजह सां सूबनि खे पंहिंजे रिसोर्सिस, कुदरती वसाइल ते पंहिंजा छा कंट्रोल मिलियो। ऐं उनखां ओके, पोइ हाणे और अरिड़हीं जेका तरमीम आहे, अरिड़हीं तरमीम पाकिस्तान जे आइन में तारीख़ी आहे अहम तरमीम आहे, जेका 19 अप्रैल 2010 ते मंज़ूर कई वई। हिन तरमीम जे ज़रिए, अच्छा क्लास रिकॉर्ड थिए थो पियो, डोंट वरी। हिन तरमीम जे ज़रिए हिन तरमीम जे ज़रिए हिन तरमीम जे ज़रिए लाइन विच में क्वेश्चन दीजिए। केतिरा ई ताक़तवर, छा चइबो, हा, ताक़तवर फ़ैसिला वफ़ाक़ी हुकूमत खां सूबनि ॾांहुं मुंतक़िल कया विया। उन में सूबनि खे वधीक ऑटोनॉमी खे छा चइबो? खुद मुख्तियारी। ख़ुदमुख्तियारी। वधीक ख़ुदमुख्तियारी ॾिनी वई। ऐं केतिरनि ई वफ़ाक़ी वज़ारतुनि खे सूबनि
जे इंतज़ाम में शामिल कयो वियो। तव्हां ॿुधाए सघो था कहिड़ियूं कहिड़ियूं वज़ारतूं? तालीम, तालीमी सेहत, तालीम सिहत तालीम, सिहत, ॿियो? ट्रांसपोर्टेशन भी में आमदरफ़्त। ज़राअत, टूरिज्म, ओके, उन तरमीम सां आइन जे कुझु हिस्सनि में तब्दीलियूं आंदियूं वयूं। घणा आर्टिकल्स जेके हुया त तरमीम कया विया, एनी आइडिया? आई गेस 102। 103 102 एसी ताईं, तॾहिं हिनखे जेको आहे त मिनी कॉन्स्टिट्यूशन चयो वेंदो आहे। ऐं सदर जे 106 है ना। हा एतिरी हूंदियूं आहिनि 103 ताईं। ऐं सदर जे इख्तियारनि खे घटायो वियो। इहे अहम शयूं हुयूं न अरिड़हीं तरमीम में। उन तरमीम जो मक़सद, हाणे मक़सद ॿुधायूं त मक़सद छा हुयो? मेन पॉइंट, न तरमीम जो मक़सद छा हुयो? न तरमीम जो मक़सद मेन खे खुद मुख्तियार करणु। हा सूबाई सूबन खुद में मुख्तियारी। ताकत खे हा, सूबाई बहाल करणु। खुद मुख्तियारीअ खे वधाइण ऐं वफ़ाक़ी निज़ाम खे वफ़ाक़ी निज़ाम खे मज़बूत करणु। वफ़ाक़ी निज़ाम मज़बूत थींदो न जेको न 4 यूनिट्स हूंदा, पावरफुल हूंदा, ऑटोनॉमस हूंदा। पहिरीं त उन्हनि खे घणा ग्रीवेंसेस हुया न, त असांखे हे बि पावर ॾियो, हे बि पावर ॾियो, त उहो ख़ुशि हूंदा त बसि ख़ुशि थी करे रहंदा। ऐं वफ़ाक़ी निज़ाम खे मज़बूत करणु हो। ठीकु आहे। हाणे जॾहिं असां ब्रीफ माना ओवरव्यू ॾींदा आहियूं न, इंट्रोडक्शन ॾींदा आहियूं, त उनमें जेके उन जूं जेके मेन शयूं हूंदियूं आहिनि उहे पहिरीं पहिरीं त तव्हांखे डेट आहे जेको आहे त मतिलबु साल यादि हुजे। छाकाणि 18th अमेंडमेंट अहिड़ी आहे जंहिंखे डेट यादि न बि हुजे त साल हर कंहिंखे यादि हूंदो आहे त 2010 PP जो दौर हुयो। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में ॿियो इहो तव्हांखे हुजे त उन में मेन जेके मक़सद हुया कहिड़ा कहिड़ा हुया। ॾिसो, ईअं हुया त डिसीशन पावर उन्हनि खे मिलियो हुयो, काफ़ी वज़ारतूं जेको आहे त मुंतकिल कयूं वयूं हुयूं, ऐं सूबाई ख़ुदि मुख्तियारी हुई, सदर जा पावर घटाया विया हुया। ठीकु आहे। त इहो असांजो थी वियो ब्रीफ मतिलबु ओवरव्यू अरिड़हीं तरमीम जो जेको आहे न तारुफ़। ॿियो वरी असां टी हेडिंग ॾींदासूं त वफ़ाक़ी निज़ाम ऐं सूबाई ख़ुदि मुख्तियारीअ जो जाइज़ो। हाणे ॿुधायो त असां हिन में कहिड़ियूं शयूं डिस्कस कयूं? मैम ॿुधाईंदासीं त वफ़ाक़ कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि में हाणे बि ख़ुदि मुख्तियार आहे, ऐं सूबो कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि में हाणे मुख्तियार आहे, उनजा असर कहिड़ा थिया, न असर त बेनिफिट्स हेठि थिया। हूंदा न, ॿियूं हेडिंग्स हूंदियूं अञा असांजो। अच्छा अच्छा। हिन में असां सूबाई ख़ुदि मुख्तियारी जो जाइज़ो जेके पाण मां तव्हांखां वज़ारतूं पुछूं न, उन वज़ारतुनि जो हिते जेको आहे त डिस्कस कंदो। मेन मक़सद मथे लिखाइण जो इन लाइ न हुयो त रिपीटेशन थींदी, त हेठि जेको आहे तव्हां हिननि जो ॾींदो त वफ़ाक़ी निज़ाम कीअं पियो हले थो, उन वटि कहिड़ा कहिड़ा जेको आहे त इख्तियार आहिनि। ऐं सूबाई ख़ुदि मुख्तियारी जो जाइज़ो त जेको सिहत खातो आहे, जेको तालीम खातो आहे, उहे जेको आहे त हिननि वटि आहिनि। ठीकु आहे। जी मैम। एक्सप्लेन करो त खुद मुख्तियारी। हाणे जेको चोथों आहे त अरिड़हीं तरमीम जा अहम फ़ैसिला। अहम फैसला गवर्नमेंट जी। पहिरियों फ़ैसिलो कहिड़ो हुयो? अरिड़हीं तरमीम जो अहम फ़ैसिलो
नंबर 1 वफ़ाक़ी हुकूमत जी ताक़त में घटिताई जी ताक़त में घटिताई जेको आर्टिकल 58 टू बी ठीक आहे। उन खां बाद में ॿियो असांजो आहे उनखे वधीक ठीक आहे। उन खां बाद में ॿियो जेको असांजो फ़ैसिलो आहे सूबनि खे वधीक ख़ुदमुख्तियारी ॾियणु। ठीक आहे। उन खां बाद में असांजी जेका पंजी हेडिंग थींदी पंजी जेका असांजी हेडिंग थींदी त सूबाई ख़ुदमुख्तियारीअ जो फ़ाइदो मतलब उन जा फ़ाइदा कहिड़ा थिया अरिड़हीं तरमीम जा। लिटरेसी रेट वधियो काफ़ी हिन सां। सिहत जा शोबा ॾाढा सुठा थिया, सुठो परफॉर्म था कनि, ट्रांसपोर्टेशन बहितर थी थिए। अच्छा जी मैम, सूबाई तव्हां ख़ुदमुख्तियारी जा फ़ाइदा रिप्रेजेंटेटिव आहियो। उन सां वफ़ाक़ वीचारो गरीब न थी वियो, उन वटि पैसा ई कान्हनि, कोई बॉर्डर इशू थो थिए, कोई सिक्योरिटी इशू थो थिए त जेको आहे त प्यालो खणी सूबनि ॾे थो वञे त मूंखे कुझु पैसा ॾियो। पैसा न थियनि, अलाह पूरी करे। हम्म। मैम सब कुछ पहिरियों है पहिरियों मैनेजमेंट फ़ाइदो ना इहो है। थियो त सूबनि खे कुदरती वसीलनि कुदरती ऐं अहम वसीलनि जे कराची में आइलैंड्स जो बि इशू थियो हुयो। ठीक आहे। त हुन में सिंध गवर्नमेंट जेको आहे त वॾो इशू रेज़ कयो हुयो। सिंध में हाणे थिए थो न अलाए कहिड़ो केनाल थी वियो। सूबन अच्छा तोखे करंट अफेयर्स ईंदा आहिनि? केनाल जो इशू हले थो। सूबनि खे कुदरती ऐं अहम वसीलनि ते कंट्रोल या ते ज़ाब्तो या कंट्रोल मां बि पढ़ी है 5 ॾहाई जेको 2 थींदो त सिंध जो तो ने केनाल मक़ामी जान डोंट डिस्टर्ब मी न तुंहिंजी सीएसएस में टाइम पियो आहे। मक़ामी मसइलनि ते वधीक ध्यानु ॾियणु ऐं तरक़ीअ जी मनसूबाबंदीअ में आज़ादी। इहो थोरो एक्सप्लेन कजो त। हा हा हाणे ॾिसो त असांजा जेके मक़ामी जेके नेशनल इशूज़ आहिनि या जेके लोकल इशूज़ आहिनि, लोकल इशूज़ में जेको आहे त ॾिसो असांजा जेको आहे त सिहत जा मसइला थी विया, तालीम जा जेको आहे त मसइला थी विया, या अमुन जा जेको आहे त मसइला थी विया, या जेको आहे त इंतिहा पसंदी जा जेको आहे त मसइला थी विया, या जेको आहे त महांगाईअ जा जेको आहे त या मसइला थी विया। त अहिड़ा अहिड़ा जेके मक़ामी मसइला आहिनि न त उन जी मक़ामी जेके मसइला आहिनि उन्हनि ते वधीक जेको आहे न हाणे जेके असांजा सूबा ख़ुदमुख्तियार आहिनि त उन मसइलनि ते जेको आहे त वधीक ध्यानु ॾियनि था ऐं उन्हनि खे जेको आहे त बार बार वफ़ाक़ी हुकूमत जो दर खड़काइणो नथो पवे त भाउ असांखे हेतिरा पैसा ॾियो, असांखे हेतिरा रिसोर्सिस ॾियो, असांखे स्कूल ठाराइणा आहिनि, असांखे जेको आहे त ही करणियूं आहिनि या ही करणियूं आहिनि। त उन्हनि खे जेको आहे त बार बार वफ़ाक़ी हुकूमत ॾे नथो वञिणो पवे, पर उहे सूबा एतिरा ख़ुदमुख्तियार आहिनि जो उहे पंहिंजा जेके फ़ैसिला आहिनि उहे पाण करे सघनि था। ठीकु आहे। त इहो आहे मक़ामी मसइलनि ते वधीक ध्यानु ॾियणु ऐं तरक़ीअ जी मनसूबाबंदी में आज़ादी। मतिलबु जेके बि उहो पॉलिसी ठाहिनि था, सिहत लाइ ठाहिनि, तालीम लाइ ठाहिनि, सियाहत लाइ ठाहिनि,
ठीक है, अमन लाइ ठाहिनि, इंतिहा पसंदी खे ख़तम करण लाइ ठाहिनि, दहशतगर्दीअ खे ख़तम करण लाइ जेको आहे त ठाहिनि, जेको वणकारी हूंदी आहे उहो कनि, क्लाइमेट चेंज खे जेको आहे त ख़तम करण लाइ, मतिलबु उन पूरी मनसूबाबंदी में न उन्हनि खे हाणे आज़ादी आहे। छाकाणि इहे जेके पावर्स आहिनि, इहे जेके वज़ारतूं आहिनि, चाहे सिहत हुजे, तालीम हुजे, त उहे हाणे सूबनि वटि आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे। जी मैम। हेलो। जी मैम, सही आहे, अंडरस्टैंड। ओके, उन खां बाद में सम्झ में अची वियो? जी हाणे मिस अची वियो। हाणे ॿियो मूंखे हिकिड़ो बाक़ी फ़ाइदो तव्हां ॿुधायो त वरी ॿी हेडिंग चेंज कयूं। मैम बलियाती छाकाणि निज़ाम ॾिननि मैम आर्टिकल 140। हा, लोकल गवर्नमेंट वारो। यस मैम, ऐं एनएफसी बि आयो मैम, ऐं हिन सां आर्टिकल 6 बि आयो, अमेंड थियो त हाणे मार्शल लॉ नथो लॻी सघे, आर्टिकल अच्छा, 170। पोइ ईअं असां हिनखे ईअं लिखूं था त सूबाई इंतज़ामिया लोकल गवर्नमेंट खे, माना इंतज़ामिया जेका हूंदी लोकल लेवल ते जेके मसला हूंदा उहे हाणे हल थी वेंदा न, सूबाई इंतज़ामिया। छाकाणि जेके नंढा नंढा सभु लिखंदासीं न, पोइ एसे असांजो इलाही वॾो थी वेंदो, छाकाणि हिन में जेको आहे न असांजा ॿ मतिलबु एस्पेक्ट आहिनि न। ॿियो जेको आहे त हू बि आहे असांजो मसला बि जेके आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जा। ठीकु आहे, सूबाई इंतज़ामिया खे मज़बूत करणु। ऐं उनजी कारकर्दगीअ में ऐं उनजी कारकर्दगीअ में बहितरी। मैम स्क्रीन ॻाल्हाए कर ज़ूम इन एंड ज़ूम आउट थो करे, ॾाढी डिस्टर्बेंस थी। ये ख़बर अथव स्टूडेंट शामिर अब्बास साहब इहो थो करे या वरी उज़ेर थो करे, तॾहिं ख़बर अथव मां सख्ती हलंदी आहे, रिकॉर्डिंग वग़ैरह न कंदी आहियां, एतिरो मां हाणे हिननि खे फैसिलिटेट न आहियां कंदी। हे जेके हूंदा आहिनि न अच्छी मानी आहे बशीअ माना ॼाणींदा आहिनि। त सॼो हो जेको आहे त डिस्टर्ब करे छॾियो। कीअं मतिलबु माण्हू जेको आहे त हिकु सिक्वेंस सां लिखे पोइ सिंध जो मतिलबु हे छा चवां हाणे। तुंहिंजे क्लास में घणा स्टूडेंट्स हूंदा आहिनि? अच्छा मैम, ये जेको लफ़्ज़ आहे इंतज़ामिया, ये प्लूरल थींदो आहे माना हिननि जो इंतज़ामिया घणा माना हा, इंतज़ाम सिस्टम्स? न इंतज़ामिया मां हिते जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे न उहो लोकल गवर्नमेंट लाइ इस्तेमालु कयो आहे, इंतज़ामिया। उनमें पूरी सभु अची वियूं न, असांजा जेके इहे मेयर्स वग़ैरह हूंदा आहिनि, लोकल जेके बॉडीज़ हूंदियूं आहिनि सभु। मैम हिनखे बलियाती निज़ाम बि चवंदा आहिनि न। हाणे तरमीम आवाज़ अचे थी मुंहिंजी? जी मैम, हाणे अचे थी, विच में न पोइ अचे पर हाणे अचे थी। ठीक है।
ओके हाणे पाण लिखूं पा माइक मां पर्सनल कर अरिड़हं तरमीम खां पोइ पैदा थियल मसइला ये नई हेडिंग आहे मैम। हलायूं त हाणे 6 ॾह हिकु वरी बि रिकॉर्डिंग में ॾिसिजो। हाणे आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबनि में धार धार पॉलिसियुनि जा इम्कान। हिनखे केरु ॿुधाईंदो कीअं धार धार पॉलिसियुनि जा इम्कान? मैम उन्हनि में माना कन्वर्जेंस न हूंदी, जेके पॉलिसीज़ आहिनि उनमें अक्सर माना डिफरेंस ऑफ ओपिनियन जा घणा चांसेस आहिनि ऐं फॉर एग्जाम्पल वल्नरेबिलिटी माना मिसाल जी ॻाल्हि पंहिंजो एजुकेशन ते या सिहत ते काई वेरी वफ़ाक़ गुड। हिकिड़ी जो ॾिसो असां ॾिसो हिननि ॾिनो हुयो सिंगल नेशनल करिकुलम SNC। त उन सां जेका पंजाब हुकूमत हुई ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत या तव्हां सिंध हुकूमत जो बि जेको आहे त मिसाल ॾेई सघो था, त उन्हनि जेको आहे त उहे राज़ी न थिया हुया, काफ़ी जेको आहे त मसइला हलनि पिया। त बाद जॾहिं एजुकेशन जेको आहे सूबे जो जेको आहे त पोइ जेको वफ़ाक़ी हुकूमत आहे त उहो उन्हनि जो मतिलबु हिकु एॾी वॾी पॉलिसी जेको आहे त कीअं ठाही थी। ठीकु आहे। यूनिटी थी अचे हिन सां, माना जेका यूनिटी आहे उहा ब्रेक थी थिए। हा ॿियो 6 ॾह ॿ आहे त मैम सूबनि जे विच में बि तसाद वधी वियो आहे हिन हा जी वजह सां। सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में वधंदड़ तज़ाद। इन जो मिसाल ॾियो। मैम मतिलबु मां थो चवां सूबनि हिक ॿिए जे सूबनि जे विच में वफ़ाक़ सां त आहे ई उहो बि लिखूं था, उहा बि हेडिंग थींदी, उहा बि हेडिंग थींदी, डोंट वरी। ॾिसो सूबनि ऐं वफ़ाक़ में बि त आहे न। ॾिसो तव्हां जेको आहे न सिंध गवर्नमेंट जो ऐं वफ़ाक़ जो ॾिसो, हिते मां मिसाल ॾियांव थी। कोविड-19 जो पीरियड यादि आहे तव्हांखे? मैम लॉकडाउन ते इशू थिए पियो, हिकिड़ा चवनि पिया हाँ असां कंप्लीट लॉकडाउन ते कंदा। जेको वफ़ाक़ी हुकूमत, हा जेका वफ़ाक़ी हुकूमत उहा चए पई असां स्मार्ट लॉकडाउन लॻाईंदासीं, 12 बजे ताईं स्कूल बंदि हूंदा, 12 बजे ताईं कोरोना न ईंदो आहे। जॾहिं 12 बजे खां पोइ वरी टाइम थींदो आहे, पोइ कोरोना ईंदो आहे। सिंध गवर्नमेंट चए पई न असां कंप्लीटली लॉकडाउन लॻाईंदासीं, छाकाणि सिंध गवर्नमेंट जी न परफॉर्मेंस इलाही सुठी हुई कोविड वारे दौर में। त ॾिसो इहा बि त चिकताण हुई न सिंध गवर्नमेंट जी, हुनजो बि तव्हां जेको आहे त मिसाल ॾेई सघो था। ऐं उन खां बाद में 6 ॾह 3 वरी आहे त सूबनि जे विच में बि चिकताण। जेके सूबा आहिनि त सूबनि जे विच में हाणे मिसाल ॾियो कीअं। हिते वरी तज़ाद न, वरी छिकताण लिखंदासीं, थोरा लफ़्ज़ चेंज करण। ॿुधायो केरु पियो ॿुधाए सूबनि जे विच में, उहो ई मूंखे मिसाल ॿुधाईंदो। मैम जी हींअर केनाल जो मसइलो हले थो पंजाब ऐं सिंध जे हा दरमियान। पाणीअ जी विरासत ते केनाल वारो लफ़्ज़ इस्तेमालु न कजो। जी जी मैम पाणी जी मैम पाणीअ जी विरासत। ठीकु आहे। हाणे मैम चोथों ॿुधायो। हा मैम NFC अवार्ड ते बि मसइलो थियो हुयो। हिनखे लिखी सघूं था, मुआशी वसीलनि जो तवाज़ुन ऐं सूबनि जो मौक़िफ़। जंहिंमें सूबा आहिनि त चवंदा आहिनि जंहिंजी आबादी हिकु पॉपुलेशन बि त हिकु हुन में फैक्टर आहे न, जुज़ो आहे जंहिं ते जेको आहे त उहो डिसाइड कंदा आहिनि NFC अवार्ड। जेको आहे मैम NFC जो। हा ऐं 6 पॉइंट मुंहिंजे ख्याल में 4 वधीक अञा हिकिड़ो ॿुधायो। 6 ॾह 5 पोइ तजवीज़ूं लिखूं पाण। मैम असल में NFC में छा थियो त न सॉरी 18 अमेंडमेंट में छा थियो त हिकिड़े हंधि ई पावर सूबनि खे एब्रप्ट पावर मिली। असांखे न ब्रिटिश जी पॉलिसी जेकी आहे उहा हलणु खपे हा। त जीअं हू बि आराम आराम सां ॾींदा हुया न पावर, थोरी थोरी करे 1910 में 1900 वरी 20 में आयो ईअं। असांखे बि आराम आराम सां सूबनि खे ॾियणा, हिकिड़े हंधि ई आहियूं न पावर, त हू झले न सघे हेतिरी पावर्स खे, ऐं नुक़सान थियो हिन पॉलिसीज़ जो। इहो चई था सघूं त नेशनल लेवल ते जेका यूनिटी हुई उहा माना जेका त ब्रेक थी आहे, माना माना हा यूनिटी खां
जेका असां हटी विया आहियूं माना उहा पहिरियों जेका 18th अमेंडमेंट खां पहिरियों जेका हिकिड़ो माना नेचुरल जेको गिलू हुयो न उहो ॼण माना उन में वीकनेस अची वई आहे। नेशनल लेवल ते यूनिटी घटि आहे असांजी। हा सही था चओ। हाणे ॿियो आहे त तजवीज़ूं। सूबनि में बि तज़ाद मसइलो आहे जीअं था त माली वसीलनि जो ॿीहर विरासत सूबनि में तरक़ियाती मंसूबनि वधीक थिया ऐं वफ़ाक़ी निज़ाम हा मेन जेका मां चवां पई मैडम आवाज न पई अचे तव्हांजी सही। जा असर हिन जो कोई मिसाल ॾेई सघे थो? हाणे छा आहे त ॾिसो काफ़ी जेके रिसोर्सिस आहिनि न मतिलबु प्रॉमिसिस ॾे हलिया आहिनि। जॾहिं पाण सिक्योरिटी जो इशू हुयो न त असां जॾहिं अफगानिस्तान वारो बॉर्डर जेको आहे त फेंसिंग कयूं पिया त वफ़ाक़ी हुकूमत वटि पैसा कोन हुया जंहिंमें जेको आहे त पंजाब सूबे आवाज़ नथी अचे तव्हांजी सही। आवाज़ अचे थी? हाणे हाणे अचे अचे थो। थी। खैर थी आहे। हाणे हाणे पाण लिखूं था तजवीज़ूं। हाणे तजवीज़ूं ॿुधायो कहिड़ियूं हुजनि? हिते असां इहो लिखी सघूं था त चेंज जेको आहे न उहो कंटिन्यूअस प्रोसेस हूंदो आहे। 18 अमेंडमेंट खां पोइ न असां छॾे ॾिनो यको पोइ कुझु ॿी का अमेंडमेंट उन सुठे लेवल जी अञा कान्हे आई ऐं हाणे जेकी अमेंडमेंट आई उहा बि मतिलबु कंट्रोवर्शियल हुई। उहा त नथा लिखी सघूं पर मतिलबु यको कंटिन्यूअस हिकिड़ी चेंज असां हा मैम पहिरीं पहिरीं हिकु जेको आहे न त तजवीज़ तजवीज़ इहा हूंदी त हा जेका 18वीं तरमीम हुई न उहा ॾिसो न असां जल्दी मतिलबु ॾिनी न उन लाइ पहिरीं छा हूंदो आहे त तव्हां जेको सूबा आहिनि न उन्हनि जी कैपेसिटी बिल्डिंग कयो। उन्हनि खे पहिरीं थोरो जेको आहे त उन्हनि खे पंहिंजे पेरनि ट्रेनिंग कई वञे। मतिलबु सूबा ॾिसो एॾा इम्पोर्टेंट जेके अहम वज़ारतूं आहिनि न जंहिंमें सिहत थी वियो जंहिंमें जेको आहे त तालीम थी वई त अहिड़ियूं वज़ारतूं तव्हां जल्दी में सूबनि खे ॾेई छॾी जेको सूबनि जी जेको आहे त कैपेसिटी बिल्डिंग हुई न त उन जे लाइ त पहिरीं जेको आहे त सूबनि जी कैपेसिटी बिल्डिंग ते जेको आहे त कमु कयो वञे। ऐं ॿियो इहो आहे त ॾिसो तव्हां वफ़ाक़ी हुकूमत आहे उन त सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी तरमीम मिठा मेवा तॾहिं खाई सघूं था जॾहिं सूबा वधीक जेको बल्दिया वारो असांजो निज़ाम आहे उनखे वधीक जेको आहे त उहो इख्तियारात ॾींदा। जॾहिं असां ॾिसूं था त मतिलबु जेके लोकल गवर्नमेंट जूं इलेक्शन आहिनि केतिरियूं डिले कनि था न प्रोविंशियल गवर्नमेंट्स मतलब प्रोविंशियल जेके आहे उन्हनि पाण ऑटोनॉमी वरिती आहे जॾहिं अॻिते डिवोल्यूशन ऑफ पावर थो अचे टुवर्ड्स द लोकल गवर्नमेंट त उन में उहे रिलक्टेंसी शो करनि था त हिन में हिकिड़ो बल्दिया निज़ाम वारो बि जेको आहे त तजवीज़ लिखी सघो था त उन्हनि खे बि ख़ुदि मुख़्तियारी ॾियण जी वधीक तमामु घणी ज़रूरत आहे। जी ॿुधायो टी हाणे तजवीज़ टे तजवीज़ूं इनफ हूंदियूं। मैम हिकिड़ी अली रज़ा ॿुधाई आहे त जेका अमेंडमेंट आहे उहा ट्रू लेटर एंड सेंस में जेका आहे न इम्प्लीमेंट कई वञे। माना हिते ईअं आहे त उहे जेके ख़ासि माना प्रोविजन्स आहिनि उन्हनि ते वधीक फोकस कयो वियो आहे उनजी इम्प्लीमेंटेशन ते
बाक़ी जेके ॿिया आहिनि उन्हनि ते माना घटि कयो आहे माना पूरी त पूरी जेका तरमीम आहे एज़ अ होल जी उनखे अॼु तरमीम जी जेका पूरी आहे उन जे तकमील ते जेको आहे त तकमील ते हा अहिड़े क़िस्म जो वधीक तव्हां थोरो अड़ी मेंशन कयो तरमीम जी तकमील ते वधीक ध्यान जी ज़रूरत आहे। मैम इहो बि लिखी सघूं था त डिस्ट्रीब्यूशन ऑफ पावर जेके आहिनि न उहा सही न आहे थियल छो जो तव्हां हा उहो बि सही आहे इहो बीए में लिखियो था न बीए में डिस्कस करे सघो था। यस में मतिलबु CSP जेके आहिनि प्रोविंस वारा बि थींदा आहिनि ऐं इहो जेको आहे न असांजो फेडरल एस हाणे इहो जेको आहे न असांजो एसे आहे अरिड़हीं तरमीम हाणे सिर्फ़ु जेको आहे तव्हां ॿुधायो केतिरनि मिंटनि में हिन जो तारुफ़ लिखी सघंदा पोइ मूंखे क्लास में पढ़ी ॿुधाईंदा 15 मिंट इनफ आहिनि या अधु घंटो मैम छा जे लाइ इन जो तारुफ़ लिखण लाइ छाकाणि सॼो त तव्हांजे साम्हूं खाको अची वियो न हाणे त तारुफ़ तव्हां आराम सां लिखी सघो था। मैम हिकु त तव्हां बि लिखियो मथे तारीफ़ माना अपार्ट फ्रॉम दैट उहो तारुफ़ न हुयो बाक़ी मैम उहो त छा ॿियो हुयो पैराग्राफ हो तारुफ़ खां बाद में जेको ॿियो पैराग्राफ न हो जेको मुख़्तसिर जाइज़ो हुयो अरिड़हीं तरमीम जो अच्छा अच्छा सही न उहो तारुफ़ न हुयो। ठीकु आहे मैम पोइ ॿुधायो घणो टाइम ॾियांव। मैम 15-20 मिंट त ॾियो प्लीज़ चलो 10-20 ते न वरी हीअ ई तव्हां जेको आहे त लिंक जॉइन कजो पर सभिनी जो तारुफ़ लिखणो हुजे मां सभिनी जो ॿुधंदमि छाकाणि तव्हां पढ़ण में तव्हांखे घणा मिंट लॻंदा 2 मिंट मथे लॻंदा तारुफ़ पढ़ण में 16 ॼणा आहियो मतिलबु असां वटि 20 मिंटनि में सभिनी जा तारुफ़ मां ॿुधी वेंदमि पोइ वरी पंहिंजो तारुफ़ ॿुधाईंदीमांव ठीकु आहे। यस मैम हाणे 10-20 काॾे मिंट वञिजो न ॿाहिरि या वरी हा 10-20 10-25 ते जॉइन कजो काॾे वञिजो न ॿाहिरि ईअं न त वरी व्हाट्सएप ते जेको आहे त रिप्लाए करण में शुरू थी वञो। मैम तारुफ़ लिखणो आहे या ॿी जेकी तजवीज़ तव्हां ॿुधायो जाइज़ ॿुधायो सिर्फ़ तारुफ़ तजवीज़ूं त थी वयूं न 3 बस तारुफ़ लिखणो आहे एॾी वॾी आउटलाइन थी वई आहे बस एतिरी इनफ आहे ठीकु आहे। टाइम स्टार्ट्स हिते सेल्फी कढी ग्रुप में मोकिलियो त मैडम वी आर राइटिंग ऐसे